अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां यहाँ ज़ायद अली थहीम तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त लॾो पाॾे जी 52 क़िस्त तव्हां ॾिठी हूंदी, उन ड्रामे में छा थियो। हाँ, हुन ड्रामे में ॾाड़ू ख़ान खे मारियो वियो। तव्हां सोचे रहिया हूंदव त हीउ ड्रामो अन क़रीब ख़त्म थियण वारो आहे। जी दोस्तों, ईअं नाहे। काफ़ी दोस्तनि हीअ क़िस्त ॾिसी करे ईअं ई सोचियो हूंदो त हाणे हीउ ड्रामो कुझु ॾींहंनि में ख़त्म थी वेंदो। दोस्तों ईअं नाहे। दोस्तों मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां त हिन ड्रामे जूं केतिरियूं क़िस्तूं आहिनि ऐं केतिरियूं क़िस्तूं हिन ड्रामे जूं थींदियूं, इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो। दोस्तों कमेंट्स ज़रूरु कंदा कयो, असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जूं 100 क़िस्तूं रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि, यानी 100 एपिसोड रिकॉर्ड थी चुकी आहे। बाक़ी 200 क़िस्तूं हिन जूं रिकॉर्डिंग थींदियूं। टोटल हिन ड्रामे जूं 300 क़िस्तां थींदियूं। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट्स कयो। महिरबानी दोस्तों। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।